तेरा माण्हू मिठा मुंहिंजी मिठड़ीअ सिंध जा जेकी ॿोली मिठी तेरा माण्हू मिठा मुंहिंजी मिठड़ीअ सिंध जा जेॾी सूंह सुठी तेरा सांगी सुठा जेॾी सूंह सुठी तेरा सांगी सुठा मुंहिंजी मिठड़ीअ सिंध जा वो जेकी ॿोली मिठी तेरा माण्हू मिठा मुंहिंजी मिठड़ीअ सिंध जा मुंहिंजी मिठड़ीअ सिंध जा। अॼु पूरी सिंध में सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे। अॼु उन हवाले सां हैदराबाद प्रेस क्लब ते सभु अॼु गॾिजी पंहिंजे सिंध जो सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे जेको क़ौमी ईद जे हवाले सां अॼु माण्हू हिते गॾु थिया आहिनि। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो अॼु जी जेका क़ौमी ईद आहे असां सभिनी सिंधियुनि जी उन हवाले सां छा चवणु आहे। असां मीडिया वारनि तव्हां दोस्तनि खे मुबारकबाद ॾियूं था, जस्ता ॾियूं त तव्हां दोस्तनि जी महिनत आहे ऐं उन महिनत रंग लाथो आहे। तव्हां ॾिसो था त पूरे सिंध बल्कि पूरे वर्ल्ड में न जंहिं कुंड कुर्च में सिंधी माण्हू रहनि था ऐं उते ई ॾियारो मल्हायो थो वञे। अॼु माना सिंध में सभु रंगियल आहिनि। तव्हां तमामु ज़बान ॻाल्हाईंदा न को त फ़र्क़ु कोन्हे। तव्हां ॾिसो उर्दू एरिया में तव्हां हलिया वञो, पठाणनि जे एरिया में हलिया वञो, कंहिंजे में बि एरिया में हलिया वञो त उहे अॼु सिंधी सकाफ़त टोपी अजरक ऐं सिंध जे ड्रेस सां तव्हांखे सड़ालियल मिलंदा ऐं उहे माण्हू पंहिंजो पघारे ख़ानदान वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। इन जे करे हीअ असांजे लाइ हिकिड़ो सम्झो ईद जो ॾियारो आहे ऐं हिन खे असां ईद जे ॾियारे करे मल्हायूं पिया। जंहिं क़ौमनि अगरि पंहिंजे सकाफ़त खे उजागर न कयो आहे तव्हां ॾिठो त उहे क़ौमूं ख़तमु थी वियूं न। इन जे करे त उन्हनि जे ईंदड़ नसलनि खे ख़बर ई कोन्हे त असांजो कल्चर आहे छा। त इन जे करे त असांजे ईंदड़ नसलनि खे इहो ई ख़बर पवंदो त टोपी अजरक जेको बि सिंध जो सकाफ़त आहे उन्हनि खे उहो ख़बर हूंदो ऐं उन ॾियारे खे उहो मल्हाईंदा। सिंध जी ईद जो ॾींहुं आहे। हूअं त ईदूं थींदियूं आहिनि पर हिकिड़ी सकाफ़त जेका असांजी सकाफ़त आहे उनजो माना हिते हिन ॾींहं ते सॼी सिंध जेका हिकु थी वेंदी आहे। ईअं न लॻंदो आहे त को ज़ात पात जो फ़र्क़ु आहे पर सभु अजरक टोपी पाए हिकिड़ी पंहिंजी सकाफ़त खे माना असांजी सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे पर हिन सिंधी सकाफ़त खे जेको हाणे रंग ॾिनो वियो आहे ऐं उनखे हर साल जेको असां गॾु थी ऐं असांजा भाइर असांजा बच्चा जेके अजरक टोपी पाए असांजूं भेनरूं जेके अजरकूं पाए ऐं चुनरियूं पाए जेको ही रोडनि ते अचनि थियूं प्रोग्राम थियनि था माना हिकिड़ी अजीब ख़ुशी आहे। मां चवां थी जेके ॿियूं ईदूं आहिनि उन्हनि खां वधीक ही निरालो हिकिड़ो रंग आहे, ख़ुशीअ जो रंग आहे ऐं असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त असांजी सिंध हिकु आहे, असां सिंधी हिकु आहियूं। असां पंहिंजी सिंध खे हमेशह ज़िंदा रखियो आहे, ज़िंदा रखंदा ईंदासीं। सभिनी क़ौमुनि खां वधीक हर क़ौम पंहिंजी जॻह ते हूंदी पर सिंधी क़ौम जेका आहे अज़ीम क़ौम आहे ऐं मुंहिंजो हिन धरतीअ खे सिंधी क़ौम खे सलाम आहे। जो ॾींहुं जेको आहे उहो तमामु बहितरीनु आहे। असां सभिनी खे मल्हाइणु घुरिजे। ईद असांजो क़दीम जेका आहे असांजी तहज़ीब आहे। केतिरा साल असीं पुराणा आहियूं असांखे ख़बर कीअं पए त जेको ॾींहुं स्पेशली वक़्तु कयो वियो आहे ख़ासि ॾींहुं जेको आहे उहो वक़्तु कयो आहे इन लाइ त असांजी सुञाणप जेका आहे उहा उजागर रहे ऐं असांजे ईंदड़ नस्लुनि खे हिकु पैगाम थिए त असां सिंधी आहियूं ऐं सिंधी नाते असांजो कल्चर जेको आहे तमामु ग़ौर ऐं शोर सां मल्हायूं था ऐं मल्हाईंदा रहंदासीं। और हम तमाम जितने भी ज़ुबानें बोलने वाले हैं चाहे वो जितनी ज़ुबानें पाकिस्तान के अंदर बोली जाती हैं जिनमें पश्तो है, उर्दू है, सिंधी है, सराइकी है, जो भी लोग सिंध में रहते हैं उन सबको चाहिए कि हम इस दिन को भरपूर तरीके से मनाएं ताकि इस दिन को उजागर किया जा सके, सिंध की सकाफ़त को उजागर किया जा सके। कौमों जो अपनी सकाफ़त को नहीं मनाती तो उसकी सकाफ़त ख़त्म हो जाती है। तो हमें इस सिंधी अजरक टोपी के दिन को भी मनाना चाहिए, इस सकाफ़त को उजागर करना चाहिए और सिंध के अंदर रहने वाले तमाम कौमी ज़ुबानों के जितने भी लोग हैं उन तमाम लोगों से ये रिक्वेस्ट है कि वो सब मिल के इस दिन को मनाएं ताकि हम इस कल्चर को उजागर कर सकें और अपनी आने वाली नस्लों को ये पैगाम दे सकें कि सिंधी टोपी की और सिंधी अजरक की क्या अहमियत है। सिंधी अजरक जिंदाबाद, सिंधी टोपी जिंदाबाद। उस्ताद बुखारी इन शहर सां त कमल गुल मां कोको न थींदो बुखारीअ खां धोको न थींदो मलाए न जो बि थन जी जल जी लोको अहिड़ो को बि थोको न थींदो जीअं सिंध सदा जीअं भेद पघारा। अॼु असांजे सिंध जो सकाफ़त जो ॾींहुं आहे। हीअ सिंध धरती हमेशह बुज़ुर्गनि जी धरती आहे, क़ाइम ऐं दाइम रहंदी। छॾिजे
सूफ़ी शाह इनायत जी धरती थी सॾिजे। हिते हमेशह सूफ़िन बुज़ुर्गनि मोहबत अमन ऐं भाईचारे जो हिन जे लाइ अनेक कुर्बानियूं आहिनि। शाह इनायत जी कुर्बानी आहे। शाह लतीफ़ जी जेको आहे सो शाइरीअ में जेको आहे सो सिंध तव्हां पाण जेको आहे सो ॿुधी हूंदी। ऐं उन खां अलावा रूपले कोहलीअ जी आहे, सूर्य बादशाह जी आहे। असांजो सूर्य बादशाह जेको लीडर आहे असांजो, उन जेको आहे सो अंग्रेज़नि सां मुआदो अटकाए ऐं पंहिंजे जेको आहे सो जान जी परवाह न कंदे नारो हयो त वतन या कफ़न, आज़ादी या मौत। तो सिंध हीअ सूरमनि जी आहे ऐं असां महिमान नवाज़ आहियूं सिंधी। हिते असां वटि जेको बि चाहे उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजे, पछतो ॻाल्हाईंदड़ हुजे या कंहिं ॿी ॿोलीअ जो ॻाल्हाईंदड़ हुजे, असां वटि ईंदो सिंधी थी वेंदो, सिंधी थी रहंदो। असां हुनखे जीअं में जायूं ॾिनियूं हमेशह। सिंध वारा जीअं सिंध टोपी अजरक वारा जीअं रहे सदा सिंधूअ जी ॿोली, माण्हू वड़नि जी मिठड़ी ॿोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा नारा। जीअं सिंध जीअं सिंध वारा जीअं सिंध टोपी अजरक वारा जीअं। सिंधियुनि जे लाइ ऐं सिंधी ॻाल्हाइण वारनि जे लाइ तमामु घणो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे। हीअ असांजी सिंध सकाफ़त आहे, पंहिंजी सकाफ़त खे उजागर करणु घुरिजे। ऐं इहो तमामु घणो हिकिड़ो सुठो ॾींहुं सेलिब्रेट कयो वियो आहे। इवन ॿाहिरिनि मुल्कनि में बि हिनखे सेलिब्रेट कयो थो वञे। ऐं असांजा सभु सिंधी ॻाल्हाइण वारा सिंधी अजरक खे, टोपीअ खे तमामु इज़त ऐं एतिराम सां पाईंदा आहिनि ऐं गिफ्टिंग जे तौर ते हिक ॿिए खे ॾींदा आहिनि। सकाफ़त ॾियारो असां माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधो, उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त सिंधी सकाफ़त ॾियारो जेको आहे क़ौमी ईद ॾियारो आहे। उन हवाले सां अॼु असां सॼे मुल्क में हीउ ॾियारो मल्हायूं था ऐं हीअ आवाज़ पूरी दुनिया ताईं पहुचणु घुरिजे त सिंधी हिकु मुतहरिक थी करे हिकु आहिनि ऐं हीअ क़ौमी ईदूं सदाईं असां मल्हाईंदा रहंदासीं। वहीद मुस्तफ़ा, वाई साहब, सिंध टीवी न्यूज़, लंडन, हैदराबाद। तेरा बीज मिठा कन्यूं मिठियूं, तेरा बीज मिठा, मुंहिंजी मिठड़ीअ मिठड़ीअ सिंध जा, मुंहिंजी मिठड़ीअ मिठड़ीअ सिंध जा। जेॾी सूंह सुठी तेॾा सांगी सुठा, सांगी सुठा। जेॾी सूंह सुठी तेॾा सांगी सुठा, मुंहिंजी मिठड़ीअ मिठड़ीअ सिंध जा। वो जेकी ॿोली मिठी तेॾा माण्हू मिठा, मुंहिंजी मिठड़ीअ मिठड़ीअ सिंध जा, मुंहिंजी मिठड़ीअ मिठड़ीअ सिंध जा।